बॉलीवुड जी नामवर सिंधी अदाकारा संगीता बिजलाणी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, जीअं सिंध जे तारीख़ ऐं अदब बाबति मालूमाती वीडियोस संदनि ताईं बिना कंहिं रंडक जे तसलसल सां पहुचंदियूं रहनि। बॉलीवुड जी नामवर सिंधी अदाकारा ऐं अॻूणी मॉडल संगीता बिजलाणी 9 जुलाई 1960 ते भारतीय शहर मुंबईअ में जनम वरितो। संदसि माइट बरसगीर जे विरहाङे वक़्तु सिंध मां भारत लॾे विया हुया। संगीता पंहिंजे अमली ज़िंदगी शुरूआति मॉडलिंग खां कई। संगीता 1980 में हुस्न जो मुक़ाबिलो खटी मिस इंडिया जो ख़िताबु हासिलु कयो। मिस इंडिया जो ख़िताबु माणण खां पोइ पाण तमामु घणो मशहूरु थी ऐं हिन कमर्शियल मॉडलिंग बि कई। 1980 धारे हिन फिल्मी दुनिया में पेर पातो ऐं सभ खां पहिरियां जीपी दत्ता जे सुपरहिट फिल्म हथियार में कमु कयो। 1989 में हिन फिल्म तरदेव में कमु कयो, जेका पिणु काफ़ी मक़बूल थी। हिन 1990 में महेश भट्ट जे फिल्म जुर्म में बि अदाकारी कई ऐं फिल्म फेयर सपोर्टिंग एक्ट्रेस जो एवॉर्ड हासिलु कयो। हिननि संगीता बिजलाणी इन्हनि फिल्मुनि खां सवाइ ॿियनि बि काफ़ी फिल्मुनि में पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारिया, जिन में इज़्ज़त, युगंधर, योद्धा, खून का कर्ज़ ऐं विष्णु देवा फिल्म शामिल आहिनि। संगीता फिल्मुनि में कमु करण सां गॾोगॾु दूरदर्शन टीवीअ जे मक़बूल प्रोग्राम रंगोली ऐं ज़ी टीवी जे प्रोग्राम चांदनीअ में बि टाइटल रोल अदा कंदी रही। इल्ताफ़ शेख पंहिंजे सफ़रनामे में संगीता बिजलाणी बाबति लिखे थो त संगीता बिजलाणी पहिरीं मॉडल तौरु कमु कयो ऐं पोइ फिल्मी दुनिया में आई। मॉडल जी हैसियत सां हूअ तमामु घणो कामयाबु रही ऐं इश्तारनि में पिणु सुठो नालो ठाहियो, पर फिल्मुनि में संदसि भाॻ सुठो साबित न थियो। संगीता जी पहिरीं फिल्म 1989 जी हथियार हुई, जंहिंमें हिन धर्मेंद्र सां कमु कयो। इन खां अलावा संदसि ॿियूं फिल्मूं जुर्म, शूराम, तहक़ीक़ात, योगेंद्र वग़ैरह शामिल आहिनि। पाण जेतोणीकि बेहद सुहिणी हुई, मिस इंडिया थी रही, सभिनी सोचियो थे त फिल्मी दुनिया में हिन जे अचण करे केतिरियूं एक्ट्रेसूं घर हली वेंदियूं, पर ईअं न थियो। संगीता मशहूर हिंदुस्तानी क्रिकेटर अज़हरुद्दीन सां शादी करण खां पोइ 1995 में फिल्मी दुनिया खे छॾे ॾिनो ऐं घरेलू ज़िंदगी गुज़ारण लॻी। शेख अयाज़ हिन ख़ूबसूरत अदाकारा ऐं मॉडल खे पंहिंजे शेर में हिन तरह साराहियो आहे: रात जी राणी कई फूलार आ, वाव में कंहिं सांवरीअ जी सार आ, कूंज का उॾरी पई संझा समय, या उफ़क़ ते का लहूअ जी धार आ, यादि बंदर बम्बईअ जो थो अचे, जीअ में झुरमुर कई कंहिं यार आ, गूंज आ हर गीत में जंहिंजी अयाज़, हाय सोचो दूरा छो धारा। महिरबानी।